सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। अवां दोस्तनि, साथियुनि, भाउरनि ऐं भेनरुनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। अॼु पाण सिंध जे तारीख़ जे हवाले सां तुरखान दौर में सिंध जे माण्हुनि सां कयल ज़ुल्म, ॾाढ ऐं बरबरत बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। ख़ासि करे अॼु पंहिंजो मौज़ू आहे मिर्ज़ा मोहम्मद बाक़ी तुरखान जो दौर, जंहिं मिर्ज़ा मोहम्मद बाक़ी तुरखान इक़्तिदार ख़ातिर अरगूननि जे पंहिंजनि इतिहादियुनि ऐं साथियुनि अरगूननि जे मासूम ॿारनि खे बि बेदर्दी सां कोराए छॾियो। अॼु सिंध पंहिंजी तारीख़ जे हवाले सां जंहिं मोड़ ते बीठी आहे, इन लाइ हितां जे माण्हुनि खे वॾियूं कुर्बानियूं ॾियणियूं पयूं आहिनि, रत जा दरिया पार करणा पिया आहिनि। सिंध ते तुरखाननि जी हुकूमत मक़ामी रहवासियुनि लाइ कंहिं अज़ाब खां घटि न हुई। अरगूननि खां पोइ जॾहिं तुरखाननि सिंध जे इक़्तिदार ते कब्ज़ो कयो त तुरखान बि संदन जेके इतिहादी हुया उन्हनि सां गॾु आया हुआ। पोइ वरी अरगूननि खां पोइ वरी हुननि सिंध जे इक़्तिदार ते कब्ज़ो कयो त संदन ज़ुल्म ऐं बरबरत ॾिसी सिंध जे माण्हुनि खां अरगूननि जा कयल ज़ुल्म ऐं ॾाढ विसरी वियो। तुरखाननि न सिर्फ़ सिंधी माण्हुनि सां ॾाढ ऐं ॾहकाव जो सिलसिलो जारी रखियो, पर इक़्तिदार ख़ातिर पंहिंजे इतिहादियुनि यानी अरगूननि जो बि जण बचो नास करे छॾियो। अरगूननि सिंधी माण्हुनि सां जेको पंहिंजे दौर में कीस कयो हो, ज़ुल्म कयो हो, उन खां वधीक खेनि तुरखाननि जे बरबरत सां मुंहुं ॾियणो पियो। अरगूननि जी हुकूमत जे ख़ात्मे खां पोइ सिंध जे ठटे वारे इलाइक़े ते तुरखाननि कब्ज़ो करे वरितो, जॾहिं त बखर वारे इलाइक़े ते अरगूननि जे गवर्नर जो कब्ज़ो बरक़रार रहियो, जंहिं सबबु तुरखान हर वक़्तु ख़तरे में हूंदा हुआ। हुननि खे ख़तरो हूंदो त अरगून कंहिं बि वक़्तु ॿीहर ताक़त में अची खाउन न फ़क़ति इक़्तिदार खसे सघनि था, पर खेनि सिंध मां हमेशह लाइ तॾाब विढ़ाए सघनि था। जॾहिं मिर्ज़ा ईसा बेग तुरखान जे 1584 ईस्वीअ में वफ़ात बैदि संदसि पुट मिर्ज़ा मोहम्मद बाक़ी तुरखान ठटे जूं वाॻू संभालियो त हिन पहिरियां अरगूननि खे ख़तमु करण जी रिथाबंदी कई, जीअं इहो ख़तरो हमेशह संदसि सिर तां टरी वञे। मिर्ज़ा मोहम्मद बाक़ी सिंध ते 20 साल हुकूमत कई। तारीख़दान लिखनि था त समूरनि तुरखाननि ऐं अरगूननि जे सिंध ते कब्ज़े दौरान हिन जो दौरे हुकूमत सभ खां वधीक ज़ालिमाना हुयो। हिन सिंध जे हिंदुनि ऐं मुसलमाननि सां कहर ऐं कीस कया, खेनि अज़ियतूं ॾिनियूं। मिर्ज़ा बाक़ी तुरखान पाण अज़ियत पसंदि माण्हू हुयो। हू पंहिंजे ज़ेरदस्तनि खे, ग़ुलामनि खे चीचलाए मारण में सुकून महसूसु कंदो हो। हू पंहिंजी ज़ालिमाना तबियत सबबु माण्हुनि मथां ज़ुल्मनि जा नवां बहाना घड़ींदो हो। मिर्ज़ा मोहम्मद बाक़ी ठटे जो इक़्तिदार संभालण बैदि सभ खां पहिरियां अरगूननि जे क़त्ल आम जो हुकुम जारी कयो। हिन पंहिंजे फ़ौजुनि खे हुकुम ॾिनो त अरगूननि खे मारण, फुरण ऐं लुटण सां गॾु संदन औरतुनि ऐं ॿारनि बचनि सां बि वहशियाणो सलूक कयो वञे। फ़ौजनि खे इजाज़त ॾिननि त तव्हांखे जीअं वणे तीअं हुननि जे औरतुनि सां कयो, हुननि जे ॿारनि सां कयो। मिर्ज़ा मोहम्मद बाक़ी जे इक़्तिदार संभालण बैदि इन खां अॻु मिर्ज़ा मोहम्मद बाक़ी जे इक़्तिदार संभालण बैदि अरगूननि हिकु लश्कर कठो करे तय कयो त जेकॾहिं मिर्ज़ा बाक़ी खेनि मिर्ज़ा शाह हसन अरगून वारो खज़ानो न ॾींदो त हू साणसि जंग कंदा। जॾहिं मिर्ज़ा बाक़ीअ खे इन ॻाल्हि जी ख़बर पई त हिन अरगूननि खे मुकमिल तौर पंहिंजे रस्ते तां हटाइण लाइ रथाबंदी कई, जंहिं तहत हिन अरगूननि खे सॾाए चयो त फ़िक्र न करियो, आउं तव्हांखे खज़ानो विरहाए ॾींदुसि। उन खां पोइ हिन पंहिंजे ख़ासि केलियुनि हबश खान, शेरिंग खान ऐं मुला सालिह खे सॾाए ॻुझी तरह हुकुम जारी कयईं त आउं जॾहिं अरगूननि खे दीवान खाने दरबार में खज़ाने जी विरासत लाइ सॾाईंदुसि, तॾहिं तव्हां मां हर हिकु थोरनि जवान बहादुरनि सां फ़ौजियुनि सां दीवान खाने में लिकी विहे। जीअं वझ मिले त यकदम अरगूननि ते हमिलो करे खेनि मुकमिल ख़तमु करे छॾिजो। मुक़रर तारीख़ ते काज़ी खमीसे ऐं जिन बि ॿियनि खे इहो हुकुम मिलियल हो, से दीवान खाने में हथियारनि सां लिकी वेही रहिया। अरगून रुपयनि ऐं अशरफिन हासिल करण लाइ
ॾोकड़नि जे लालच में घोड़नि ते सुवार थी बहितरीन लिबास पाए दीवान खाने यानी दरबार में पहुता ऐं काज़ी खमीसे वटि अची गॾु थिया। जॾहिं समूरा अरगून गॾु थी विया तॾहिं मिर्ज़ा बाक़ीअ जी रिथाबंदी तहत दीवान खाने में लिकल माण्हू ॿाहिरि निकिरी आया, जिन निकिरण सां ई अरगूननि जो क़तलाब शुरू कयो। हिननि दीवान खाने में पहुतल हिकु बि अरगून खे जेरो न छॾियो। उन खां पोइ क़तल थियल अरगूननि जे सिरनि खां धड़नि खे धार करे दीवान खाने जी दरीअ मां ॿाहिरि उछलियो, जीअं माण्हुनि में हुननि जे बाक़ी माण्हुनि में ख़ौफ़ थिए। जॾहिं त बाक़ी अरगून अवाम जेको काज़ी खमीसे जे चौगिर्द दीवान खाने खां ॿाहिरि बीठल हो, तिन खे बि हिन क़तल कराइण में का कसर न छॾी, एसि ताईं जो हिकु बि अरगून किले मां ॿाहिरि सही सलामत न वञी सघियो। ॾोकड़नि जे लालच में आयल सभिनी अरगूननि खे मारायो वियो। इन खां पोइ मिर्ज़ा बाक़ी पंहिंजे ख़ासि केलनि खे वरी हुकुम कयो त हू अरगूननि जे पाड़नि यानी हवेलियुनि में वञनि, अंदरि घिड़ी संदन क़तलाम कनि, भली खणी हिकु ॾींहं जो ॿार बि हुजे तंहिंखे बि जेरो न छॾियो वञे। इन हुकुम बैदि जलादन जी हिकु ख़ासि टीम अरगूननि जे हवेलियुनि में घिड़ी पई। उते जेको बि खेनि हथ चढ़ियो तंहिंखे क़तल कयूं। बाक़ी जेकी अरगून बचिया क़तलाम खां बची विया, लिकी विया, से गुजरात ॾांहुं भॼी विया। शाह कासिम अरगून ऐं अली शेर अरगून समीजन में वञी भॼी पनाह वरिती। मिर्ज़ा बाक़ी बेग धोखे ऐं दगा सां केतिरा ई दफ़ा क़ुरान ते हथ रखी ऐं पंहिंजे भाउरनि अज़ीज़नि एतिरे क़दुरु जे पंहिंजे नाठियुनि खे बि होती ऐं नोती नाले जलादन हथां बेदर्दीअ सां क़तल करायो। हुन त पंहिंजी मां बेगम जंहिंजे कोशिशुनि सां पाण तख़्त हासिल कयो ऐं इक़्तिदार हासिल कयईं, उनखे क़ैद जे कोठड़ीअ में बंदि करे संदसि अन्न पाणी बंदि करे छॾियो। नतीजे में संदसि मां बुख ऐं उञ विघे तड़पी तड़पी क़ैद खाने में मरी वई। मिर्ज़ा बाक़ी एॾो त ज़ालिम ऐं जलाद हूंदो हो जो जेकी नवां मुसाफ़िर शहर में ईंदा हुआ तिन खे सॾाए मुसाफ़िरनि खे दरिया जे सैर कराइण जे बहाने सामान ऐं पैसा ॾोकड़ फुरलुट करण बैदि खेनि दरिया में ॿोड़ाए माराए छॾींदो हो। इन कम लाइ हिन मुरादीअ मीरबर खे ख़ासि तौर मुक़ररु कयो हो, जेको मुसाफ़िरनि खे ॿेड़ीअ में चाढ़े दरिया जे विच सीर में वेंदो हो। बाद में ॿेड़ीअ जो फरहो कढी मुसाफ़िरनि खे दरिया में ॿोड़े मारे छॾींदो। सन 1583 ईस्वीअ में ओचितो मिर्ज़ा बाक़ीअ खे संदसि वॾे पुट मिर्ज़ा शाहरुख जे मरण जी ख़बर पई, जेको उन वक़्तु नसरपुर परगिणे जो हाकिम हुयो। मिर्ज़ा बाक़ी पुट जे मरण ते शहरियुनि सां कुलूर करे छॾिया, जॾहिं त संदसि पुट जे मौत में ठटे जे कंहिं बि शहरीअ जो हथ न हो। एतिरे क़दुरु जो मिर्ज़ा बाक़ी पुट जे मरण बैदि पंहिंजे ई हवेलीअ में मौजूदु बानियुनि जे शलवारनि में ॿिलियूं विझरायूं। इन सां गॾु औरतुनि जूं छातियूं पटरायूं, जॾहिं त मर्दनि खे हाथियुनि जे पेरनि सां ॿधी रस्तनि ते गिलराए मारियो वियो। हू चवंदो हो त हिन ॾींहुं मुंहिंजे पुट खे मूंखां जुदा कयो आहे। मिर्ज़ा बाक़ीअ खे आख़िरी उमिरि में पंहिंजे दुश्मननि खां ख़ौफ़ थियण लॻो। हिन माण्हुनि सां जेकी ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं कयूं हुयूं, इन्हनि माण्हुनि तरफ़ां खां बदिलो वठण जो ख़ौफ़ खे सताइण लॻो। मिर्ज़ा बाक़ी पंहिंजे आख़िरी वक़्त में सभिनी खे घुराए चयो त तव्हां ॿुधी हिन ॻाल्हि जा शाहिद रहिजो त मां पाण खे क़तल करे रहियो आहियां। मतां कंहिं ॿिए ते मुंहिंजे खून जो इल्ज़ाम लॻायो वञे, मुंहिंजे पुटनि ऐं अमीरनि खे बि मुंहिंजे मौत जी असुल हक़ीक़त खां आगाह कजो, जंहिं बैदि हिन ज़ालिम शख़्स पंहिंजे ई तलवार सां पाण खे मारे ख़ुदकशी करे छॾी। मिर्ज़ा मोहम्मद बाक़ी 8 शवाल 993 हिजरीअ ते ख़ुदकशी कई। सिंध संदसि ज़ुल्मनि खां आजी थी। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।